बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह मुदस्सिर। ए पाण ते कपिड़े वेढ़ण वारा मुड़ुस खड़ो थी पोइ जार ऐं पंहिंजे पालणहार जी वॾाई बयानु कर ऐं पंहिंजा कपिड़ा पाक रख ऐं पलीतीअ खां परे रह ऐं अहिड़ो अहसान न कर जो ज़्यादा एवज़ घुरीं ऐं पंहिंजे पालणहार जे हुक्म लाइ सब्र इख़्तियार कर। पोइ जॾहिं सूर में फूकबो तॾहिं उन ॾींहुं ओखो वक़्तु थींदो, काफ़िरनि ते अणसुखियो वक़्तु हूंदो। मूंखे ऐं जंहिंखे अकेलो पैदा कयुमि तंहिंखे छॾे ॾे ऐं उनखे घणो माल ॾिनुमि ऐं मजलिसुनि में हाज़िर थियण वारा पुट बि ॾिनुमि ऐं उनखे पूरी तरह वधायुमि। वरी बि लालच रखंदो आहे त खेसि वधीक ॾियां, ईअं न आहे। बेशक उहो असांजे आयतुनि सां झगड़ो कंदड़ आहे। जल्द उनखे वॾी सख़्तीअ सां तकलीफ़ ॾींदुसि। बेशक उन दिलि में सोच कई ऐं ठहराउ कयो, पोइ लानत हुजेसि शाल कीअं ठहराउ कयाईं। वरी बि लानत हुजेसि शाल कीअं ठहराउ कयाईं। वरी गौर करे ॾिठाईं, वरी मुंहं में शोर विधाईं ऐं घुंड पाताईं। वरी पुठीरो थियो ऐं वॾाई कयाईं। पोइ चयाईं त हीउ क़ुरान रुगो जादू आहे जो जादूगरनि खां हलियो अचे थो। हीउ क़ुरान माण्हुनि जो कलाम आहे। जल्द उनखे दोज़ख में विझंदुसि ऐं तोखे कहिड़ी शइ ॼाणायो त दोज़ख छा आहे। उहो न की कुझु गोश्त रहाए थो ऐं न की हॾा छॾे थो। माण्हुनि खे साड़े कारो कंदड़ आहे। उन ते 19 ॼणा दरबान आहिनि ऐं दोज़ख जा दरबान रुगो मलाइक कया अथऊं ऐं संदसि ॻाणीटो रुगो काफ़िरनि लाइ परख कई अथऊं त किताब वारा यकीन कनि ऐं ईमान वारा पंहिंजे ईमान में वधनि ऐं किताब वारा ऐं मोमिन शक में न पवनि ऐं त जिन जे दिलनि में मुनाफ़िक़ीअ जी बीमारी आहे से ऐं काफ़िर चवनि त हिन मिसाल ॾियण में अल्लाह जो छा मतिलबु आहे। अहिड़ी तरह अल्लाह जंहिंखे घुरे तंहिंखे भुलाईंदो आहे ऐं जंहिंखे घुरे तंहिंखे हिदायत कंदो आहे। ऐं तुंहिंजे पालणहार जा लश्कर उन खां सवाइ ॿियो को न ॼाणींदा आहिनि। ऐं हीउ दोज़ख सभु कंहिं माण्हूअ लाइ रुॻी नसीहत आहे। सच चवां थो, चंड जो कसम आहे ऐं राति जो बि जॾहिं पुठ फेरे, ऐं सुबुह जो कसम आहे जॾहिं रोशन थिए त बेशक दोज़ख हिकु वॾियुनि शयुनि मां आहे। सभु कंहिं माण्हू खे ॾेजारींदड़ आहे। अवां मां उन्हनि लाइ जेको घुरे त बेश्त लाइ अॻिते वधे या दोज़ख में पुठिते रहे। सभु को जीव पंहिंजे कीए में ॻह पियल आहे, पर सॼे पासे वारा छुटल आहिनि। बेश्त जे बाग़नि में हूंदा, गॾिजी पुछंदा ॾोहारियुनि खां, तव्हांखे दोज़ख में कहिड़ी ॻाल्हि विधो। चवंदा त न की निमाज़िन मां हुआसूं ऐं न की मिसकीन खे खाराईंदा हुआसूं ऐं बकवातनि सां गॾु बकवात कंदा हुआसूं ऐं बदिले जे ॾींहं खे कूड़ो भाईंदा हुआसूं। तव्हांजो असांखे मौत पहुतो, पोइ खेनि पारत कंदड़नि जी पारत नफ़ो न ॾींदी। पोइ उन्हनि खे छा थियो आहे जो नसीहत खां मुंहुं मोड़ींदड़ थिया आहिनि। ॼण त उहे टहंदड़ गॾ आहिनि जे शींहं खां भॻा हुजनि। बल्कि मञाइनि हर हिकु मुड़ुसु घुरंदो आहे त खेसि आसमान मां खुलियल किताब ॾिजनि। ईअं न आहे, बल्कि आख़िरत खां नथा ॾुजनि। सच आहे त बेशक क़ुरान हिकु नसीहत आहे। पोइ जेको घुरे सो उनखे पढ़े ऐं अल्लाह जे घुर खां सवाइ उनखे यादि करे न सघंदा आहिनि। अल्लाह उहो आहे जंहिंखां ॾुजणु घुरिजे ऐं उहो बख़्शिश जो बि मालिक आहे।